अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, मुसलमान भाइरों, इन बाबरकत महफिल में मूं अवां जे अॻियां क़ुरान करीम जी आयत सगूरी तिलावत कई आहे, जंहिंजे हवाले सां चंद गुज़ारिशूं अवां जे अॻियां पेश कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला तमां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। फ़कीर अब्दुल वहीद जन साथियुनि सां मिली करे ही महफ़िल मुनक़िद कई आहे। अल्लाह ताला उनखे दीन ऐं दुनिया जूं सआदतूं नसीब फरमाए। ये महीनो शरीफ रजब शरीफ जो महीनो आहे। अवां खे ख़बर आहे त हिन महीने जी 27 तारीख़
हजरत नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात खे अल्लाह ताला मेराज शरीफ जो अजीम शान मौजूद अता फरमाए। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ये ना दादा चओ आले पाड़े वारनि खे ख़बर त पवे। मुझे का आयत सगोरी तिलावत कई आ सब खां पहिरियां उन जो तर्जुमो ॿुधो ऐं उन खां बाद में जेके ॻाल्हियूं अल्लाह ताला मुआजिज़ खां चवरायूं अवां जे अॻियां पेश कंदुसि मूंसां मिली करे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह जो कुरान आ पोया बि तव्हां बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमायो सुब्हानल्लज़ी असरा उहा ज़ात पाका जंहिं सैर करायो बेअब्दिही पंहिंजे ख़ास बाने यानी हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लैलन रात जे तमाम थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम मक्के शरीफ वारी मस्जिद हराम खां इलल मस्जिदिल अक़सा शाम वारी मस्जिद अक़सा जे तरफ अल्लज़ी बारकना हौलहु उहा मस्जिद अक़सा जंहिंजो शान इहो आहे अल्लाह ताला फरमायो असां उन जे चौधारी बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिना असां पंहिंजे हबीब खे सैर इन जे लाइ करायो त जीअं असां पंहिंजूं निशानियूं उनखे ॾेखारियूं इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक वो ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर नारे विलायत ये पगारा। इन आयत में अल्लाह तबारक व तआला असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे सफ़र खे बयान फरमायो छो सुभान अल्लाह। अजीब अंदाज़ा तव्हां हेॾे तवज्जो करे ॿुधो दुनिया में तरीक़ो आहे अगर को वज़ीर सफ़र कंदो आहे कंहिं बि मुल्क जो उते छा थियो कीअं उन वज़ीर सफ़र कयो उन जो बयान उन जो मातहत जेको सेक्रेटरी वग़ैरह हूंदो उहो कंदो। अगर को ऑफिसर सैर कंदो आहे उन जे हेठां जेको सेक्रेटरी ऑफिसर हूंदो आहे उहो सैर जा तफ़सील वापसि अची ॿुधाईंदो आहे। जेकॾहिं को मुंहिंजा आका सफ़र कंदो आहे त ख़ादिम उन जो सफ़र जा तफ़सील अची ॿुधाईंदो आहे। हिते अंदाज़ ई मुख़्तलिफ़ आहे। सैर करण वारो बानो हज़रत नबी करीम
उन जो बयान करण वारो खुद मौला रब्बुल आलमीन। सुभान अल्लाह, दादा जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अंदाज़ ही मुख्तलिफ थी वियो, तरीक़ो ही मटिजी वियो। दुनिया में त ॾिसूं था को वॾो सैर थो करे मुल्क कंहिंजो बि दुनिया जे कंहिं बि ख़िते में वञे, उन जो जेको मातहत हूंदो, उन जो सेक्रेटरी हूंदो, उन जो हेठो अफ़सर हूंदो, उहो दुनिया में अची वापसि पंहिंजे मुल्क में सॼे सफ़र जा तफ़सील बयान कंदो। बाबा हिते वियो, वज़ीर साहब हिते पहुतो, हिते पहुतो, एॾो सफ़र कामयाब थियो। पर ही अजीब अंदाज़ आ जो बयान करण वारो, सैर करण वारो मदीने वारे जी ज़ात आ, तो उनखे बयान करण वारो खुद रब्बुल आलमीन। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। अल्लाह जी ज़ात पाक आज पंहिंजे ख़ास अदाने मोहम्मद करीम खे सैर करायो। सुभान अल्लाह। सैर में कुछ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। सफ़र में सफ़र कंहिं करायो इहो ॼाण ज़रूरी आहे। सफ़र कंहिं कयो इहो ॼाण बि ज़रूरी आहे। सफ़र किथां थियो इहो ॼाण बि ज़रूरी आहे। सफ़र केसी ताईं थियो इहो ॼाण बि ज़रूरी आहे। सफ़र छो थियो इहो ॼाण बि ज़रूरी आहे। मिलियो छा इहो बि ॼाण ज़रूरी आहे। सफ़र कंहिं करायो? अल्लाह खुद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। सुब्हानल्लज़ी असरा, अल्लाह जी ज़ात पाक जंहिं सैर करायो। सैर कराइण वारो अल्लाह आ। सैर कयो कंहिं बिअब्दिही, पंहिंजे ख़ास बाने मोहम्मद करीम खे सैर करायाई। सैर कराइण वारो अल्लाह, सैर कयो मुस्तफ़ा है। यो सफ़र शुरू किथां थियो? अल्लाह फरमायो मिनल मस्जिदिल हराम, मक्के शरीफ जे मस्जिद हराम खां यो सफ़र शुरू थियो। कहिड़े तरफ़ थियो आहे? अल्लाह ताला फरमायो इलल मस्जिदिल अक़सा, शाम वारी मस्जिद अक़सा जे तरफ़ सैर थियो आहे। पर हुज़ूर जो सफ़र इते बीठो न आहे। सूरत नजम जे अंदर अल्लाह ताला इन सफ़र खे वरी तफ़सील सां बयान फरमायो तो हुज़ूर जो सैर इते ख़त्म कोन थियो आहे, मदीने वारे जो सफ़र अञा मथे थियो आहे। मस्जिद अक़सा छा आहे? उन जूं अज़मतूं अल्लाह फरमायो अल्लज़ी बारकना हौलहू, असां इन जे चौधारी बरकतूं रखियूं आहिनि। मौला सैर तो छो करायो? अल्लाह फरमायो ले नूरियहू मिन आयातिना, सैर मुस्तफ़ा खे इन जे लाइ करायो थम जो मां पंहिंजे महबूब खे पंहिंजो निशानियूं ॾेखारियां। इन्नहु हुवस समीउल बसीर। मुस्तफ़ा या अल्लाह ॿई मानाऊं थी सघनि थियूं, ॿई मानाऊं मुफ़स्सिरीन कयूं आहिनि। इन्नहु वो अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे, या इन्नहु वो मुस्तफ़ा ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। ॿुधंदड़ आहे माना अल्लाह फरमायो असांजे कलाम खे ॿुधंदड़ आहे, ॾिसंदड़ बि आहे माना मां रब्बुल आलमीन जो पंहिंजे मथे जे अखियुनि सां दीदार कंदड़ बि आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी आहे, जलील क़दर नबी आहे। अल्लाह उन सां कलाम बि फरमायो, कल्लम अल्लाह मूसा तकलीमा। अल्लाह मूसा अलैहिस्सलाम सां कलाम बि फरमायो, पर कलाम मूसा अलैहिस्सलाम सां थियो, दीदार हज़रत मूसा कलीमुल्लाह खे कोन थियो हो। ए आमिना जे लाल जो शान आहे, असांजे नबी जो मक़ाम आहे, जो असांजे नबी सां अल्लाह कलाम बि फरमायो, मुस्तफ़ा खे पंहिंजो दीदार बि करायो। यही समा था के साथ रहमत, खबर ये लाया के चलिए हजरत। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह चलो। यही समा था के साथ रहमत, खबर ये लाया के चलिए
हजरत तुम्हारी कादर शाद है जो कलीम पर बंद रास्ते थे। या रसूल अल्लाह, अवा उन सफर जे लाए तैयार थियो जे सफर दीदार अल्लाह जे सफर दीदार जादर जे मूसा कलीमुल्लाह जे लाए बंद हा तो मुस्तफा जे लाए जो खुलियल आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेराज जो मौजज़ो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो अजीम शान मौजज़ो आ। अल्लाह ताला जिते हबीब के ब्या मौजज़ा अता फरमाया उते मेराज जो मौजज़ो भी अल्लाह हुजूर के अता फरमायो, बल्कि खुद आमिना जे लाल के अल्लाह मौजज़ो बनाए मोकलियो। दिए मुझे अंबिया को खुदा ने। बाहरी तवज्जो के उर्दू समझो था, समझो था तो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह न था जो या अवा के गाल नथी बने रखनी चुप कया। सुभान अल्लाह। अल्लाह बाबा पाड़ी जो बेसर थींदो आहे न अल्लाह पनाह में रखे। दिए मुझे अंबिया को खुदा ने, दिए मुझे अंबिया को खुदा ने, हमारा नबी मौजज़ा बन के आया। सुभान अल्लाह। हमारा नबी मौजज़ा बन के आया। हुजूर सरापा मौजज़ो बन दी आया। मौजज़ा बि अल्लाह देना, खुद हुजूर मौजज़ो बनजी भी आया। हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो बुधण भी मौजज़ो, ॾिसण भी मौजज़ो, हुजूर जा हथ भी मौजज़ो, पेर मुबारक मौजज़ो, ज़ुबान मुबारक मौजज़ो, हुजूर जो वार वार मौजज़ो, मथे खां पेरन ताईं, पेरन खां चोटी ताईं आमिना जो लाल सरापा मौजज़ो ही मौजज़ो। असांजी नज़र केतिरी परे पेजी वञी सघिजे थी। असांजे अख में केतिरी ताक़त आहे जो असांजी नज़र परे वञी सघे। किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर मतलब साफ़ा आसमान जी सघो था मथे, पर वाह आमिना जा लाल तुंहिंजी नज़र मुबारक जो मौजूदो चो सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान फरमायो वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श। ऐ मुंहिंजा हबीब अर्श जे चौधारी जेके मलाइक फिरन था, मलाइक तवाफ कन था, अवां वेठा ज़मीन ते आयो, पर महबूब ज़मीन ते वेठे वेठे तव्हांजी निगाह उन्हनि मलाइकनि ताईं बि पहुचंदी आहे जेके मलाइक अल्लाह जे अर्श जे तो चौधारी तवाफ करे रहिया आहिनि। अल्लाह जो अर्श काथे आहे? आहे को 50 किलोमीटर। हिन ज़मीन खां पहिरियों आसमान 500 सालनि जो पंधु आहे, वरी पहिरें आसमान जो अर्ज़ मोटाई 500 सालनि जो पंधु, पहिरें खां ॿियो आसमान 500 साल, ॿिए खां टियों आसमान 500 साल, हर आसमान जी मोटाई भी 500 साल आहे।
ये सते आसमान ताईं हलिया वञो हिक आसमान खां ॿियो आसमान 500 साल हर आसमान जी मोटाई भी 500 सालन जो पंध आ वरी सतन आसमान खां मथे लोह कुर्सी उन खां मथे अल्लाह जो अर्श सते आसमान सिदरतुल मुंतहा खां वठी अल्लाह जे अर्श ताईं 70,000 नूरी पर्दा आहिनि हिकिड़े पर्दे खां ॿियो पर्दो 500 सालन जो पंध आ ये वरी हर पर्दे जी मोटाई भी 500 सालन जो पंध आ एड़ा 70,000 नूरी पर्दा जो हिकिड़े पर्दे खां ॿियो पर्दो 500 सालन जो पंध हर पर्दे जी मोटाई उहा भी 500 सालन जो पंध आ हिसाब कणी तव्हां लगायो त ज़मीन खां अल्लाह जो अर्श लखन सालन जे पंध ते बीठो आ अल्लाह ताला फरमायो वतरल मलाइकता हाफीन मिन हौलिल अर्श मुंहिंजा महबूब लखन सालन जे पंध ते जेको मुंहिंजो अर्श बीठो आहे उन अर्श जे चौधारी जेके मलाइक तवाफ कंदा बि तूं उन्हनि खे बि ॾिसी थो अबा कंहिं मुल्ला जी नज़र ऐसी ते पहुचंदी ॾाढा था ॻाल्हायो कंहिं इंसान जी पहुचंदी पोइ उहे माण्हू केॾा न भुलियल आहिनि जेके चवनि था त माज़ अल्लाह नबी असां जहिड़ो हो असां वांगुरु खाईंदो हो पीअंदो हो असां वांगुरु उनखे अखियूं ॾिसंदो हो मुल्ला तुंहिंजी नज़र एतिरी वञी कान सघंदी आहे आमिना जे लाल जो नज़र जो उहो कमाल आहे जो वेठा ज़मीन ते क़ुरान थो फरमाए त हुज़ूर जी नज़र अल्लाह जे अर्श ते पहुचे थी बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह आऊं गाल कया के हदीस जी चवा कमजोर आ या हदीस ज़ईफ आ या हदीस सही काने या हदीस बरेल में ठाही आ गाल कया के अल्लाह वारे दी असा कोटा मजो यो ता वलियन जो गालियों खणी ठायूं आन न को गाल हदीस जी आ हदीस बि असा जे अखिन ते हुजूर जो फरमान आ नहीं के अल्लाह जे वली जो कौला उनजा भी फरमान असा सुनन जे अखिन ते आहिन पर हे अल्लाह जो कुरान तो फरमाए महबूब तुंजी नजर अर्श जे मलाइकन ताईं पहुचंदी आ बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हुजूर जी नजर त वॾी शइ आ पर हुजूरन जे गुलामन जी भी नजर वॾी शइ आ चओ सुभान अल्लाह ईअं न बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ था हज़रत सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी फरमायन था लौ दब्बत नमलतुन सौदा अला सखरतिन सम्मा फी लैलतिन ज़ुलमा ला बसरतुहा वसमितु दबीबहा हज़रत गौसुल आज़म रज़ियल्लाहु अन्हु फरमायन था जेकॾहिं कोह काफ जे कारे जबल जे मथा कारी केवल कारी रात में हले मां अब्दुल कादिर जीलानी बगदाद में वेठो आया बगदाद में वेठे वेठे कोह काफ जे कारे जबल जे मथा अंधेरी कारी रात में कारी केवल जे हलंदी आ मां उनखे ॾिसंदो बि आहियां उन जे हलण जो आवाज़ मां पंहिंजे कननि सां बि ॿुधंदो आहियां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुजूर जी नजर ओसी ताईं पहुचे हुजूर जो मौजज़ो पीरान पीर जी नजर रूए जमीन ते पहुचे या पीरान पीर जी करामत चओ सुभान अल्लाह असां मौजज़न खे भी मञण वारा अल्लाह वारनि जे करामतुनि खे भी मञण वारा चओ सुभान अल्लाह अमायो ठला ठिकर न को तव्हां जो मुंह मदीने दे न को अल्लाह वारनि दे असां जो मुंह अल्लाह वारनि दे भी आहे त मदीने वारनि दे भी आहे चओ सुभान अल्लाह बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की के है रूबरू सब खुदाई खुदा की के है रू
खुदाई खुदा की हुजूर सरापा मौजूदो थी आया मेराज भी मुस्तफा जो अजीम शान मौजूदो अल्लाह मुस्तफा के मेराज छो करायो उनमें कई अल्लाह जो हिकमतूं आहिनि कई अल्लाह जा राज आहिनि कई उनमें असरार आहिनि कई उनमें रमज़ूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह ताला आमिना जे लाल खे अर्श ते घुराए पंहिंजो दीदार करायो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अना ॾाढा बि चओ सुभान अल्लाह हाणे अवां ॿुधंदो त अल्लाह हुजूर खे मेराज कहिड़नि राज़नि जे करे करायो उनमें राज़ हिकमतूं कहिड़ियूं आहिनि जो अल्लाह मुस्तफा खे मथे घुरायो चओ सुभान अल्लाह हाणे तव्हां जेतिरो तवज्जो सां वेहंदो अवां खे ॿुधाए सघंदुसि पर जे हाणे ई तव्हां ढरा थींदो त मां हिते ई खणी बंदि कंदुसि बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह कुरान में अल्लाह ताला फरमायो त इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अल्लाह मुमिनन सां वापार कयो चो सुभान अल्लाह इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह ताला मोमिनन सां यो वापार फरमायो जो मोमिन खान जी जान बि अल्लाह ख़रीद कई मोमिन खान जो माल बि अल्लाह ख़रीद कयो बदले में मोमिनन खे अल्लाह जन्नत अता फरमाईंदो तव्हांखे ख़बर आहे त जन्नत जी क़ीमत केतिरी आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हदीस में अचे थो अवां ही पूरी रूए ज़मीन ॾियो आसमान ॾियो तव्हांखे बदले में जन्नत में हिक लकुड़ रखण जेतिरी जगह मिले लकुड़ रखण जे तरह जेतिरो पाण चाबुक भञंदा आहियूं बराड़ी जा माण्हू आहियो लकुड़ खे सम्झो था इहो फुट ॾेढ फुट वारो लकुड़ हुजूर फरमाइनि था लकुड़ रखण जेतिरी जगह या गिराठ रखण जेतिरी जगह जेकॾहिं जन्नत हिन रूए ज़मीन जे बदले में मिली वञेव इहे सभु तव्हां रूए ज़मीन ॾियो ऐं तव्हांखे रुॻो गिराठ रखण जेतिरी जन्नत में जाइ मिले तो सौदो महांगो कोने सस्तो आ करे छॾियो तो जन्नत महांगी हेड़ी रूए ज़मीन ॾियो रुॻो गिराठ रखण जेतिरी जाइ हुजूर फरमाइनि था सौदो सस्तो आ पर अल्लाह इहो सौदो मोमिन सां आसान इहो फरमायो जो मोमिन खे फरमायो पंहिंजी जान बि ॾे जेको माल अथई उहो बि मां अल्लाह जे नाले ते ॾे बदिले में मां तोखे जन्नत अता फरमाईंदुसि पर इहो वापार करायो कंहिं मदीने वारे चओ कंहिं वापार करायो हुजूर इहो वापार करायो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापार करायो आहे हालांकि वापार में तरीक़ो आहे जॾहिं तव्हां का बि शइ वठो था अवां पंहिंजी शइ ॾींदो अॻे खां का बि शइ वठंदो हुकुमात उनखे जेका शइ वठे थो उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसो घड़ो वठंदो आहे माण्हू त बि दिलो वठंदो ठकाए वठंदो त काथां भगर त कोन्हे को सीर त पयल कान अथसि अवां वठो था त उन शइ खे ॾिसो पंहिंजे अखियुनि सां त ही फलाणी शइ आहे मां हेतिरो माल थो ॾियां एतिरियूं शयूं थो ॾियां या ज़मीन थो वठां कार थो वठां प्लाट थो वठां बिल्डिंग थो वठां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो पर जे भला तूं पाण नथो पहुची सघे पाण नथो ॾिसी सघे त पोइ पंहिंजो को नुमाइंदो मुक़रर कर वकील मुक़रर कर तर्जुमान मुक़रर कर तूं नथो ॾिसे त भला उनखे चओ उहो ॾिसी अचे ऐं तोखे अची ॿुधाए त बाबा इहा शइ बाक़ी बराबरि आहे मां ॾिसी आयो आहियां सौदो तूं कर तोसां हिन में धोखो कोन थींदो इहा पका जेके पैसा ॾिए थो जेका अॻियों शइ तोखे चवे थो मां ॾिठी आहे इहा बराबरि शइ आहे वापार तुंहिंजो सही आहे अल्लाह फरमायो त जान बि ॾियो माल बि ॾियो जन्नत थो ॾियांव हाणे जान माल त असां ॾिनी पर जन्नत जेका अल्लाह ॾींदो असां उहा त ॾिठी कान्हे का
जन्नत थी मथे सिदरतुल मुंतहा ते असां न ते नज़र पहुची सके त को असां पहुची सघूं त पोइ असां तो उनखे ॾिसी कोन था सघूं जन्नत असां ॾिठी कान्हे वापार त कयोसो पर वापार में ज़रूरियात अॻी शइ ॾिसो असां कान ॾिठी पर हाणे मसलो ही आहे वापार असां पाण लाइ असां कोन कयो असां वापार कयो आहे आमिना जे लाल जे हथ फरमायो महबूब वापार इए कबो आ जो काशे मानो दे वठे तो एक बे जी जे दिसबी आ हाने बानन जो शयो माल दुनिया माल उन जी जान त मु ॾिठी आ पर मुझे बानन जन्नत त ॾिठी काने हाने वापार तुंहिंजे हथां थियो आ तो ही वापार कयो आ महबूबा ने मेराज जे रात मथे हली आ सिदरतुल मुंतहा ते अचो जन्नत पंहिंजे अखिन सां ॾिसी वञ मुझे बानन जन्म सां वापार कयो आ उन्हनि खे वञी महबूब तसल्ली ॾे अमां जान ॾिनी माल तव्हां अल्लाह खे ॾिनो आ बदले में जेका जन्नत अल्लाह तव्हांखे ॾींदो या का ख़ाली ॻाल्हि कान्हे मेराज जे रात मां पंहिंजे हिननि अखियुनि सां जन्नत ॾिसी आयो आहियां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर नारे विलायत बानन के तसल्ली थींदी पक पइजी वञनि त असां जेको सौदो कयो आहे सो असांजो सौदो पको आहे असां जान ॾिनी माल बि ॾिनो कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदले में जेका अल्लाह जन्नत ॾिनी आहे असां भला कोन ॾिठी आहे मदीने वारो त ॾिसी आयो आहे हुजूर जे फरमान ते पक्का चओ सुभान अल्लाह इए हुजूर जे फरमान ते पक्का जी अबू बकर सिद्दीक के हुजूर जे फरमान ते पक ही चओ सुभान अल्लाह तॾहिं त अल्लाह ताला उनखे सिद्दीक फरमायो तॾहिं त उनखे मुस्तफा सिद्दीक फरमायो हज़रत मौला अली करमल्लाहु वजल करीम फरमाईंदा हा हज़रत अबू बकर सिद्दीक जो नालो लक़ब जेको सिद्दीक आहे अल्लाह आसमानन तां अबू बकर सिद्दीक जो लक़ब सिद्दीक नाज़िल फरमायो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन जे लाइ मेराज करायो इन जे लाइ बि हुजूर खे अल्लाह मेराज करायो जे हुजूर खे मेराज न थे हा सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत असां खां सवाल करे हा ऐ मुसलमानो अवां मुसलमाननि जो अक़ीदो आहे त असांजे नबीअ जो मक़ाम सभिनी खां मथे अब असांजो ईमान आहे या न मुल्क कौनैन में अंबिया ताजदार मुल्क कौनैन में अंबिया ताजदार ताजदारों का सबसे औला आला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी असांजे नबी जो मकाम सभिनी में सभिनी खां मथे आहे चओ सुभान अल्लाह सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत असां खां पुछे हा अवां था चओ त असांजे नबी जो मक़ाम मथे आ पर मुसलमानो असां खे सवाल जो जवाब ॾियो कहिड़ो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ क़ुरान फरमाए थो त सुलेमान अलैहिस्सलाम सुबुह जो तख़्त ते वेहंदो हो घड़ी खन में महीने जे पंध ते वञी पहुचंदो सुभान अल्लाह शाम जो वेह त वरी घड़ी खन में महीने जे पंध तां वापस अची वञे उदुहा शहरुन वरवाहुहा शहर सुबुह जो भी तख्त महीने जो पंध करे वञे शाम जो भी तख्त महीने जो पंध करे वञे मुसलमानो तव्हां था चओ
तो असांजे नबीअ जो मक़ाम मथे आ पर सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह जो क़ुरान शाहिद आ तव्हांजे नबी जो क़ुरान ॿुधाए थो त सुबुह जो बि उन जो तख़्त महीने जे पंध ते हलियो वेंदो हो शाम जो बि महीने जे पंध ते हलियो ईंदो हो जे तव्हांजे नबीअ जो मक़ाम मथे आ त भला को हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जो तव्हांजे नबीअ एतिरो तेज़ रफ़्तारीअ सां काॾे वियो हुजे या तेज़ रफ़्तारीअ सां आयो हुजे असांजे नबीअ जे रफ़्तार जो इहो अंदाज़ आ जो सुबुह जो तख़्त ते वेहे त महीने जे पंध ते हलियो वञे शाम जो वेहे त महीने जे पंध ते हलियो वञे असांजे नबीअ जे तख़्त जी एतिरी तेज़ रफ़्तारी आ जे तव्हांजे नबीअ जो मक़ाम मथे आ त तव्हां पंहिंजे नबीअ जो हिकिड़ो को अहिड़ो वाक़ियो ॾेखारियो जो तव्हांजे नबीअ बि एतिरी का तेज़ रफ़्तारी ॾेखारी हुजे मेराज न थिया सवाल करे पे सघिया अलाह मेराज मुस्तफ़ा के करायो हुननि जो एतिराज़ सवाल बि ख़तमु असां जवाब में चऊं था असां मञूं था बराबरि सुलेमान नबीअ जो शान आहे चओ सुभान अल्लाह छो त असां मुस्लमान हर नबी खे मञींदा आहियूं असां तमाम नबियनि जे कमालात खे मञण वारा आहियूं असां तमाम नबियनि जे शानल खे मञण वारा आहियूं असीं मञूं था बराबरि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो इहो मक़ाम हो उन जे तख़्त जी एतिरी तेज़ रफ़्तारी हुई जो घड़ी पलक में महीने जे पंध ते हलियो वञे मञूं था पर सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत हुज़ूर जे मेराज खे बि ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला फरमायो मुस्तफ़ा रात जे थोड़े हिस्से में मेराज कयो हुज़ूर जो मेराज केॾो वॾो थियो आहे नबी करीम अलैहिस्सलाम मस्जिद हराम खां हलिया बुराक ते चढ़िया हदीस में अचे तो उन जी नज़र उन जी तेज़ रफ़्तारी एतिरी हुई जो पहिरियों पंहिंजो पेर उते पियो रखे जिथे उन जी नज़र पई वञी पहुचे इहे बुराक उतां निकितो रस्ते मां नबी करीम अलैहिस्सलाम गुज़रिया हबीब अलैहिस्सलाम फरमायो मां हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ॾिठो अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह पंहिंजे क़ब्र में बीठो हो अल्लाह जी नमाज़ अदा करे रहियो हुयो अॻी मंज़िल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैतुल मक़दस पहुता मस्जिद अक़सा में भी नबी से इमामत नबियन खे कराई नबियन खुतबा पढ़िया आख़िर में हबीब भी खुतबो पढ़ियो उन खां पोइ हुज़ूर जो सफ़र मेराज जो मथे शुरू थियो 500 सालनि जो पहिरियों आसमान पंध पहिरें आसमान जी मोटाई 500 सालनि जो पंध इहे ॿियो आसमान ॿिए खां टियों टे खां चौथो चौथे खां पंजो पंजे खां छहें खां सतों उन खां मथे लोह ऐं कुर्सी उन खां मथे अल्लाह जो अर्श सिदरतुल इलाहीअ जे विच ते मां हाणे अव्हां खे ॿुधायो 70,000 नूरी पर्दा ॿिया अञा बि जिन मां हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे जे विच में 500 सालनि जो पंध आहे हर पर्दे जी वरी मोटाई बि 500 सालनि जो पंध उन खां मथे अल्लाह जो अर्श पर अल्लाह जो अर्श बि अञा हेठि रहिजी वियो आमिना जो लाल अञा मथे वियो मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़त का पता रिफ़त चइबो आहे बुलंदीअ खे मेराज जे रात दुनिया खे ख़बर पई त आमिना जे लाल जी बुलंदी मथे केतिरी आहे मेराज की शब मालूम हुआ को तेरी रिफ़त का पता है कदमों के नीचे अर्श उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से चो सुभान अल्लाह जब मैंने सुनाई नाते नबी हो गया नजदी सुनते ही और सुने सुना तो सुन कर ये कहा
सुबहानल्लाह 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 बुलंद आवाज़ सां चओ सुबहानल्लाह अर्श अल्लाह जो हेठि रहिजी वियो मदीने वारा अञा मथे विया केतिरो मथे विया कंहिंखे ख़बर नाहे केरु साणी कोन हो त ख़बर कीअं पवे त किथे हुज़ूर पहुता हिकु हुज़ूर खे ख़बर बि अल्लाह खे ख़बर नबी करीम अलैहिस्सलाम अञा मथे विया सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत खे असां जवाब ॾियूं था हुज़ूर मेराज जे राति क़ुरान फरमायो राति जे थोरे हिसे में लखनि सालनि जो पंध करे मथे विया अर्श लखनि सालनि जे पंध ते अर्श जे अल्लाह जे अर्श खां हुज़ूर अञा मथे विया मथे केतिरो पंध हुयो या हुज़ूर खे ख़बर या अल्लाह खे ख़बर पोइ जो लखनि सालनि जो पंध करे हुज़ूर वरी वापस मके शरीफ़ में पहुता मके शरीफ़ में आया त दुनिया जो रंग कहिड़ो हो चओ सुभान अल्लाह हुज़ूर जॾहिं वापस आया छा चीज ॾिठऊं जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम एक ही पलक में सरे अर्श गए आए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके कुरान फरमायो लैलन रात जे तमाम थोड़े हिस्से में लखनि सालनि जो पंध करे हुज़ूर जॾहिं वापस अचे पहुता दरवाज़ो जेको खोले विया उन जो कड़ो बि अञा लुॼो पे बिस्तर बि अञा गरम हुयो जंहिं पाणीअ सां वुज़ू फरमाए विया उहो पाणी बि अञा हलियो पे साईं हुज़ूर खे मेराज कयो तंहिंजे करे सुलेमान नबीअ जी उम्मत असां खां पुछी इहे सुवाल नथी करी सघे त अव्हां जे नबीअ जे तेज़ रफ़्तारीअ जो को अहिड़ो वाक़ियो हुजे मेराज जो वाक़ियो अहिड़ो आहे जंहिं दुनिया खे ॿुधाए छॾियो त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे तेज़ रफ़्तारी जो आलम छा आहे जो हुज़ूर अलैहिस्सलाम एॾो पंधु करे मोटी आया ऐं क़ुरान फरमायो राति जे तमामु थोरे हिसे में इहो सैर थियो आहे अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम जे सवाल खां उम्मत मुहम्मदीया खे बचाइण जे लाइ मुस्तफा खे सफ़र सैर मेराज जो करायो चओ सुभान अल्लाह पंहिंजे हबीब खे मेराज इन जे लाइ बि करायो जॾहिं पहिरियों आदम अलैहिस्सलाम दुनिया ते आया आदम अलैहिस्सलाम खे औलाद थी वाद थी वेज थी आदम अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद खे अल्लाह जे तौहीद जो दर्स ॿुधायो अल्लाह जे हिक हुजण जी ॻाल्हि कई अल्लाह जे वहदानियत जी ॻाल्हि ॿुधाई ख़ुदा जे वजूद जे बारे में ॿुधायो त अल्लाह हिकु आहे ऐं अल्लाह मौजूद आहे आदम अलैहिस्सलाम खां क़ौम सवाल कयो अवां फरमायो त अल्लाह आहे ऐं आहे बि उहो ख़ुदा हिकु असांखे ॿुधायो उहो अल्लाह जंहिंजे हिक हुजण जी तव्हां दावा कयो था उन अल्लाह खे अवां ॾिठो आया न आदम अलैहिस्सलाम फरमायो बराबर अल्लाह आहे बि सही आहे बि हिकु पर मूं कोन ॾिठो आहे शीस अलैहिस्सलाम आयो सवाल मौजूद साईं तव्हां अलाह ॾिठो आहे शीस अलैहिस्सलाम फरमायो मूं बि कोन ॾिठो आहे नूह अलैहिस्सलाम आयो सवाल साॻो दुनिया में मौजूद आहे साईं तव्हां चओ था त अल्लाह आहे हिकु आहे अवां भला ख़ुदा ॾिठो नूह अलैहिस्सलाम फरमायो मूं कोन ॾिठो आहे ईअं 1.25 लख जे लॻभॻ नबी सगूरा आया हर नबी पंहिंजे क़ौम खे अल्लाह जे तौहीद जो दर्स ॾिनो अल्लाह जे वजूद जे बारे में सबक़ पढ़ायो क़ौम सवाल ई बणिजी नबीअनि वठाई अवां चओ था ख़ुदा हिकु आहे उन ख़ुदा खे तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आया न आदम अलैहिस्सलाम खां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी पंहिंजे क़ौम खे इहो ॿुधायो अल्लाह हिकु आहे पर असां कोन ॾिठो आहे जॾहिं आमिना जे लाल जो वारो आयो
नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दुनिया में पंहिंजो कदम मुबारक रखियो अल्लाह जे तौहीद जी ॻाल्हि हुजूर फरमाई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त तव्हां कामयाब थींदा सवाल वो मौजूद हुयो जेको आदम अलैहिस्सलाम खां हलंदो पे आयो ईसा अलैहिस्सलाम ताईं दुनिया में सवाल मौजूद हुयो पर उन सवाल जो जवाब कंहिं बि कोन ॾिनो हुयो हुजूर जॾहिं आया कौम हुजूर खां सवाल करण वारी हुई त अव्हां बि अल्लाह खे ॾिठो आया न जे मेराज न थे हा हुजूर खे अल्लाह जो दीदार न थे हा कौम सवाल करे हा हुजूर फरमाइना मां न ॾिठो आ त पोइ माण्हुनि खे अल्लाह जे वहदानियत में शक पइजी वञे हा अल्लाह जे वजूद में माण्हुनि खे शक पइजी वञनि हा त सवा लख जे लॻभॻि नबी आया हर नबीअ खां सवाल थियो त अव्हां ख़ुदा ॾिठो आया न हर हिकु चयो असां कोन ॾिठो आहे आख़िरी नबी आयो उहो बि फरमाए थो मूं कोन ॾिठो आहे त पोइ माण्हुनि खे यकीन कोन अचे हा शक थी वञे हा अल्लाह फरमायो महबूब सुभाणे तोखां बि पुछंदा ऐं तूं बि फरमाए मां बि न ॾिठो आहे त पोइ माण्हुनि खे मुंहिंजे तौहीद जे बारे में शक पइजी वेंदो हाणे मेराज जे रात मथे हली आ और शाद मते अचो मां रब्बुल आलमीन तोखे बराए रास्त पंहिंजो दीदार करायां थो मां पंहिंजो तोखे दीदार ज़ियारत थो करायां वापस तूं दुनिया में वञो दुनिया में तोखां सवाल थींदो त अव्हां अल्लाह ॾिठो आया न जॾहिं माण्हू सवाल कर हबीब तूं उन्हनि खे न में जवाब न ॾिजां जो उन्हनि खे शक थी पवंदो तूं उन्हनि खे इहो जवाब ॾिजां त रहे तो रब्बी बेअैन रास आओ दुनिया वारो जे रब खे ॾिसण जी तव्हां ॻाल्हि था पुछो मेराज जी राति मां हिन पंहिंजे मथे जे अखियुनि सां रब्बुल आलमीन जो दीदार करे आयो आहियां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजे हबीब खे इन जे लाइ मेराज करायो चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुजूर जो ही मेराज जो अजीम शान मौजूदो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो दीदार करायो हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अर्शन जो मेहमान बनायो हुजूर अलैहि सलाम के ॿियूं बि निशानियूं जन्नत भी अल्लाह ॾेखारी जहन्नम भी अल्लाह ॾेखारियो कुर्सी भी अल्लाह ॾेखारियो तमाम निशानियूं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन ॾेखारियूं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के मेराज जो एज़ाज़ अल्लाह ताला अता फरमायो कंहिं ॿिए नबीअ खे इहो एज़ाज़ न मिलियो जेकॾहिं इहा नेमत मिली इहो एज़ाज़ मिलियो आहे त आमिना जे लाल खे मिलियो आहे इहो अहिड़ो अज़ीम शान मौजूदो आहे जो दुनिया भली किथे भी वञी पहुचे साइंस किथे भी वञी पहुचे चवंदा असां चंड ते पहुतासूं असां मरीख़ ते पिया पहुचूं अच्छा चंड ते पहुता त छा चयूं चंड तां मिटी खणी आया चंड तां साइंस वारा मिटी खणी आया जे भाई चंड ते भी ज़मीन आहे उते आबादी थी सघे ते हे मिटी असां खणी आया आहियूं मिटी हा सफर मिट्टी खां शुरू कयूं पहुता भी मिट्टी ते सफर किथां शुरू कयूं मिट्टी खां ज़मीन तां उथिया पहुता भी वरी काथे मिट्टी ते चंड ते वया त मिट्टी खणी आया इंसान आम मिट्टी खां हलिया मिट्टी ते पहुता ऐं मदीने वारे सफर मिट्टी खां शुरू कयो अल्लाह रब्बुल आलमीन वटि भली खोजना में लगा पिया हुजनि भली पंहिंजूं रिसर्चूं कंदा अचनि भली पंहिंजूं तहक़ीक़ूं कंदा हलनि भली पंहिंजा सफ़र वधाईंदा हलनि हे केतिरो बि बुलंदीअ ते वञी पहुचनि पर मदीने वारा मेराज जी राति उन जाइ ते वञी पहुता जंहिं जाइ ते माण्हू जो ख़्याल बि कोन वञी पहुचसि
मौली साहब तू पाण के हुजूर जड़ो इंसान तो समझे तमाज अल्लाह नबी असा जड़ो मानू हो नबी माज अल्लाह असा जड़ो होयो तुझो हाल चाहे तू केसी ताई परवाज करे सके तो हुजूर जो परवाज तो उते थो नबी करीम अलैहि सलाम तो उन जावे ते वनी पहुता जो जिब्रील जो मलाइकन जो सरदार आ वो बि सिदरतुल मुंतहा ते बिही वयो मदीने वारा उन खां बगते वया मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है कदमों के नीचे अर्श-उला सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक वो बुधंदड़ भी आ दिसंदड़ भी आ इन्नहु हुवस समीउल बसीर जो ताल्लुक अल्लाह जे ज़ात सां भी आ तो हुजूर जे ज़ात सां भी आ कल मुफस्सिरन इहो भी लिखियो आ बेशक मां वो दिसंदड़ भी आ बुधंदड़ भी आ यानी अल्लाह दिसंदड़ भी आ ऐं बुधंदड़ आ ॿियनि मुफस्सिरन फरमायो आ इन मां मुराद नबी करीम जी ज़ात आ यानी हुजूर अल्लाह के दिसंदड़ भी आ अल्लाह जो कलाम बुधंदड़ भी आ खुदा जी ज़ात है गैबुल गैब खुदा जी ज़ात है गैबुल गैब गैबुल गैब खुदा जी ज़ात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखन मुबारकुन खां लिकल नाहे जो मेराज जे रात मदीने वारा अल्लाह जो दीदार करे आया जने गैबुल गैब गैब जो भी जेको गैब गैबुल गैब हुजूर जे नज़रन खां मख्फी नाहे लिकल नाहे त वो केड़ो गैब आ जेको रसूलुल्लाह जे नज़रन खां लिकल हो गैबुल गैब जेको गैब जो भी गैब आ रब्बुल आलमीन जी ज़ात गैबुल गैब आ अवासा जो नज़रों सी ताई नथो पहुंची सगल जने गैबुल गैब रब्बुल आलमीन जी ज़ात हुजूर खां लिकल नाहे तो वो केड़ो दुनिया जो गैब होंदो जेको मदीने वारे जे नज़र खां लिकल होंदो हुजूर जे नज़र मुबारक जो यो मौजूदो आ जो रूए ज़मीन रूए दुनिया हुजूर जे सामने आ जो देवबंदन जो हिकिड़ो मौलवी आ मौलवी अब्दुल करीम बेर वारो लाड़काने जो कंबर जे भरसा बेर आ उन जो हिकिड़ो मुरीद आ नौंदेरे जो अब्बासी आजाद उन किताब लिखियो आ अनवारे करीम उन अनवारे करीमी किताब में उन लिखियो आ त असां जो मौलवी साहब बेर वारो हिकिड़े ॾींहुं कुझु माण्हू विया उते सांझे जी नमाज़ उते पढ़ियो सांझे जी नमाज़ पढ़ी पोइ वरी वेठा गॾिजी ज़िक्र कयूं क़ादरी सिलसिले वारो ज़िक्र छो त ये ॿेर वारा हालेजीअ वारा कंहिं न कंहिं तरीक़े सां या लिंक जे पाण खे ॻंढींदा आहिनि त बाबा असां हज़रत रोज़े धणीअ जा मुरीद रोज़ारे जा मुरीद निभागा भजी भजी थका पर किथे जाए पनाह जी कोन था मिलन पोइ बि वेठा असां जे पीरन में लिखण जी कोशिश कंदा जे मुरीद सजायो था तो पोइ मुर्शिद वारो अक़ीदो बि त रखो न मुरीद तो हुआ जेको मुर्शिद वारो अक़ीदो रखे इहो कहिड़ो मुरीद आहे जो मुर्शिद जो अक़ीदो हिकु ऐं मुरीद जो अक़ीदो वरी टियों तू तो चई नबी असां जड़ो पीसे रोज़े धणी जो अक़ीदो छा आहे पीसे रोज़े धणी फरमाइनि था न बशर खान मत ऐ दोस्त न हूरो न परी हम पर तो हिजाब तो चीज़े दिगरी या रसूल अल्लाह आवा के बशर भी न थो चई सगा हूर परी भी कोन थो चई सगा हबीब ये बशरियत अदा तुझे मथा पर्दा प्यालन हकीकत में तू मोहम्मद शैबिया
बशरियत जो परतवा हकीकत मोहम्मदी अञा ॿी शइ थींदी आहे पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो त इहो अक़ीदो आहे ऐं मुला तूं पाण नबीअ खे पाण जहिड़ो इंसान समझी त नबी असां जहिड़ो इंसान हुयो वरी लिको अचे रोज़े वारे जे चादर में असां रोज़े धणी जा मुरीद आहियूं बहरहाल इहा हुननि जी ॻाल्हि आहे पर ठली दावा आहे अक़ीदो उहो आहे ई कोन जेको हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह अन्हु जो अक़ीदो आहे पर चूंकि पीर साईं रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिलसिलो क़ादरी सिलसिलो आहे ऐं क़ादरी सिलसिले जे मुताबिक़ वक़्त जमात में ज़िक्र भी थींदो रहंदो आहे सांझीअ जे नमाज़ खां पोइ ऐं सुबुह जे नमाज़ खां पहिरियां 11 भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़बो आहे हज़रत गौसुल आज़म खे न्याज़ पेश कबो आहे पोइ 4 तस्बीह ज़िक्र क़ादरी सिलसिले जो शुरू कबो आहे हुन ॿेर वारे बि इहो बि ज़िक्र पियो कराए पंहिंजी लाइन जो मिलाइण पिया त ज़िक्र बि कराईंदो आहे कुल पढ़ियो 4 तस्बीहूं ज़िक्र जूं कयूं ज़िक्र जूं 4 तस्बीहूं करे पोइ मुराक़बो कबो आहे ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु वरी घड़ी कन जे लाइ मुराक़बो कबो आहे कंधो खणी पंहिंजो हेठि कबो आहे ऐं दिलि में लफ़्ज़ अल्लाह जी आवाज़ पैदा करण जी कोशिश कबी आहे बहरहाल हुन जो ज़िक्र कराए जॾहिं वेठा कंधो हेठि करे घड़ी खां पोइ कंधो खयो मथे दुआ वग़ैरह घुरियो तो जेके आया हा उन्हनि में हिकिड़ो ॿिए खे पियो चवे ॾिठुई चई छा चई साईं ॿेर वारे जेको कयो उहो तो कोन ॾिठो चई न मूं तो कोन ॾिठो अलाए छा हो चई साईं ज़िक्र करायो चई कराई असांजो मुंहुं काबे ॾे हो चई हा साईं जो मुंहुं असां ॾे ठीकु ज़िक्र कराई हो त ॾिठोसीं पर ॿियो छा हो चई इहो साईं जॾहिं मुराक़बे में वेठा हा न तव्हां कोन ॾिठो मूं ॾिठो त साईं ईअं जीअं ई वेठा हा ओभर साईं जो मुंहुं हो जीअं ई वेठा इन पासे ॾे साईं हेठि झुकी पेशानी ज़मीन ते रखी ऐं सजदो कयो इहो हुननि लिखियो आहे बसि सजदो जे अलाह खे कबो त हेॾे मुंहुं कबो या बैतुल्लाह हेॾे मुंहुं करे सजदो कबो बैतुल्लाह जे मुंहुं करे ख़ुदा खे सजदो करणो आहे ॿिए पासे जो त मुंहुं कोन कबो हिन खणी ओभर मुंहुं इहो सुवाल हुन जे मथां आहे उहो पंहिंजे जाइ ते यार मुंहुं न ॾिठो हाणे हल त साईं खां पुछूं त इहा माजरा छा हुई मुआमिलो छा हो अवां इहो कीअं हिन पासे ते इन टाइम ते सजदो कयो पुछूं था आया ॿेर वारे वटि ॿेर वारे खां पुछनि था साईं अवां मुराक़बे खां बाद में सजदो कयो ज़िक्र खां बाद में मुराक़बे में सजदो अवां कयो इहो छो ॿेर वारे चयो तवज्जो सां मुस्लमानो ॿुधजो देवबंदनि जो मौलवी आहे उन्हनि जो पीर आहे मौलवी अब्दुल करीम ॿेर वारो थो चवे मां इन टाइम ते ॾिठो इन टाइम ते मूं ॾिठो त रूए ज़मीन ते जेके बि शयूं हुयो सभु अल्लाह खे सजदो करे रहियो हुयो जॾहिं मूं ॾिठो त सभई शयूं इन टाइम ते अल्लाह खे सजदो पे कयूं त मुंहिंजे दिलि चाहियो त मूं बि इन टाइम ते अल्लाह खे सजदो कयां तॾहिं सजदो कयो हाणे हेॾे तवजो कयो जे ॿेर वारे खे या ख़बर पइजी सघिजे थी या ॿेर वारो ॾिसी सघे थो त हाणे रूए ज़मीन ते जेके बि शयूं आहिनि चाहे ॿेर में हुजनि कंबर में हुजनि लाड़काणे में हुजनि सखर में हुजनि कोटकी में हुजनि नवाबशाह में हुजनि सांगड़ में हुजनि कराची में हुजनि सिंध में हुजनि पंजाब में हुजनि बलूचिस्तान में हुजनि ॿिए सूबे में या मुल्क में हुजनि हुन कंहिं हिकिड़ी शइ जी ॻाल्हि कान कई ॿेर वारो थो चए मूं ॾिठो रूए ज़मीन जूं जेके बि शयूं हुयो सभिनी अल्लाह खे सजदो पे कयो मूं चयो त मां बि सजदो कयां तॾहिं मूं हिन टाइम ते सजदो कयो अदा इंसाफ़ जी ॻाल्हि कयो जे देवबंदनि जे मौलवी ॿेर वारे जी नज़र रूए ज़मीन जे शयुनि ते पहुची सघे थी त पोइ आमिना जे लाल जी नज़र मुबारक बि पूरी दुनिया ते पइजी सघिजे थी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर
नारे विलायत तव्हां पंहिंजे मौलवी साहब जे लाइ लिखियो वेठा आहियो त हुनजी नज़र एतिरी वञी पहुती उहो तव्हांखे शिरक नज़र कोन आयो नाजाइज़ नज़र कोन आयो त रूए ज़मीन ते हूअं चवंदा आहियो नबीअ जी नज़र नथी पहुची सघे अलाह वारनि जी कोन थी पहुची सघे हज़रत गौसुल आज़म जी नथी पहुची सघे अलाह जे कंहिं कामिल बाने जी नथी पहुची सघे जेकॾहिं तव्हां सुन्नी असां मञूं था तस्लीम कयो वेठा आहियूं त असांखे शिरक जी फतवा थी लॻे न अवां शिरक था कयूं अहिड़ी नज़र त अलाह जी थी सघे थी काननि जी किथां थी सघंदी जे असांजे मथां शिरक जी फतवा आहे त पोइ वॾा मुशरिक तव्हां आहियो जो तव्हां ॿेर वारे जे लाइ मञो वेठा आहियो उहे ज़मीन जी उन ते नज़र पई जेकॾहिं उन जी पंहिंजी सघिजे थी ऐं उन जे लाइ अहिड़ी नज़र मञण में शिरक नाहे त पोइ गौसुल आज़म जे लाइ अहिड़ी नज़र मञण बि शिरक नाहे जे अवां जे मुला जी लिखी त ठली करामत मिड़ई ठाहिण जे लाइ त माण्हू ॿुधनि त असां वारा बि को हेॾा कमाल जा साहब आहिनि असां वारनि खे बि का नज़र हेॾी थींदी आहे पवंदो कुझु कोन अथनि हो नज़र रसूलुल्लाह जी मञणी कोन था त हिननि खे उहा नज़र थींदी किथां अलाह पंहिंजे हबीब जे लाइ फरमायो इन्नहु हुव समीउल बसीर मुंहिंजो हबीब ॿुधंदड़ बि आहे त मुंहिंजो हबीब ॾिसंदड़ बि आहे चओ सुभाणे ऐं मुस्तफ़ा जो अज़ीम शान मौजूदो आहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ है अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए जन दोस्तनी प्रोग्राम कयो अल्लाह ताला उनखे दीन दुनिया जो सआदत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।